अॼु के मां छॾे अरे ती मुकादी मां मत त खून फाती अॼु मां लांतीर के भरा भरा कतु गले पोपट खान खे अॼु त मां इनके काथे छॾा तो तुंहिंजो मां गर्दन भईंदुमि अॼु त मां जो मगज़ न भञा त सम्झे छा थो पाण खे अॼु मां कंहिं तबाह कयो कोन छॾींदो मां हेलो अबोड़ी मां अचा तो दग में छोटो सॼो वरितो आहे निभागी चाकू जो तू निर्णय में टकरिया मां बस छोटो वठा कॾहिं जिंदगी में मां बटलू न वठा गिटी में आए माए में बस मां छॾे अरे ती मुकादी मां मत त खून फाती अॼु मां लांतीर के भरा भरा कंदुमि गले पोपट खान खे न छॾींदो मां चारिनी मुसा वफा न कई मां पर थी वञ मां पर थी मुकाम मां जो यार है तू पांजी जाते मैं पांजी जाते आज नहीं बेगरत के न चढ़ी दूं के मां तो के नुकसान में नहीं जानी नुकसान जी केड़ी गाला मां जो दिमाग कम न तो करे पर थी अरे तेरा मटाव ने मारे तू वने जेल में वरी कोर्टन जा खर्चा नुकसान न कर बेली तो पर मां खाओ अरे न कर अरे वो पोपट बेली ये न करे जिस जज्बाती में अची करे कम गलत थियंदा थी जे कदे वो डोरिया उनके मां समझाया तो खो माफी अठंदो बेली जज्बाती सा काम न कर अज मां उनके मारी दो मां पर थी वञ मुखा एडी डंडी में मां लोट हे भी हइया समाज जो गर्दन पाड़ी दूं बाबा तू हिने कर उनके तू समझाए उनके हली देखो तू माफी उनको तू भी वठ वो तो सही हलंदो बेली पर थी वञ अज मां इनके न कदी तुम मां जे चवाई तो इंसानियत आई आ मानू थदे दिमाग का वेई मसला हल कंदो मुजी गाल समझ मां तू यार अच्छा मना वो मुका माफी वठो वो माफी तो खो वठो तू भी उनको वठ जेको मसलो हल करायो अरे मुके तबाह क्यों तस मां उनके सुबह शाम दिसदो रात जो 3 बजे मुके जाग तिंदिया तई उनके दिसण वेंदो एडी उनकी इज्जत क्या तुजी छा बचा जिस इतरो बुर्दबार आए ना हल मां भी तो सा गडलांदो न के समझायो था हल समझास ना ता उनजो मां गर्दन लेंदुम न गर्दन तबाह क्यों न हल अजे करे आज उनको माफी वठो दिसा तो मता सही हले तो न तो हले बाबा माफ करण माफी वठण सुठो अमल है चलो चंदो पे तो पो मां माफी वठा तो हे मां फेरे पवाई तो हे मां बाऊ बधाई तो मता यार घट हाल सपा चिल्लो हाल ये नंबर आ माके अरे गाल तो बुध मानू तो को आए भी न भला गेबात सा दुश्मनी थी गेबात को माफी वठे तो गाल छाए हे गेबात जो प्यूटी गेबात जो इनको माफी वठाई तो अरे हे मीटर ना दे मक तबाह करे छड्यो त बर्बाद करे छड्यो वारे तेरा मा जो कई मानुस के मारण वने तो मीटर के छोटो मारे अरे मानू त पांजी जाते हनी त मक तबाह क्यों आ तबाह त पुट त बिजली हलाइंदा दो ना मोटर ये फिर जाए ना का फिर जा ना मोटर ना एसिया एकड़ो पको एकड़ो बल्ब हलदो पियो वारे तेरा उते 10,000 20,000 बिल त काटो वनु बाबा घट इस्तेमाल क्यों न घट इस्तेमाल कदा हे ते छोटो ले तेरे माखे परेशान करे छड़ी मां तो को मारू मारी दो तू तो मीटर दे डमरियो है आने मां माफी वती मां घट हल दो आने उठो हलई छोड़े पो मक माफी छोटे मारा बंदूक में छा क्या भली बंदूक है भली बम है मां छोटो घर पुजे माई मछली है चले वा छपो ते छोटो ले पहले तो बिजली ता घट इस्तेमाल क्यों न यार अरे मां घट इस्तेमाल क्या तो एकड़ो पकवा सेवर तो बैठो दूर पाए आए भाई थे जे भेण संगत अगर अवां के ही वीडियो क्लिप पसंद आयो है तो असां जे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं घंटी वाले बटन के जरूर दबायो जी असां जे चैनल जो हर वीडियो अवां ताईं पहुंची सके वडी मेहरबानी।